सिंधी माण्हुनि खे मुंझाइणु चाहे उन में असांजी स्टैब्लिशमेंट आहे चाहे उन में असांजूं नेशनलिस्ट पार्टीज़ आहिनि, ॿई गॾु आहिनि। इन में ज़मीनूं जेके आहिनि उन्हनि खे आबाद करिणो आहे, उन में तव्हांखे छो एतिराज़ आहे मूंखे ॿुधायो, तव्हां ॿुधायो न। पीपल्स पार्टीअ जो जेको वज़ीर आला सिंध आहे उन पहिरीं चयो त को बि कैनाल कोन पियो ठहे, ऐं पोइ वरी जेको सिंध जो सदर आहे निसार खोड़ो उन ज़िले हेडक्वाटरनि में एहतिजाज जो ऐलान कयो, हाणे वरी तहलके हेडक्वाटरनि में ऐलान पियो करे। इहो एहतिजाज पीपल्स पार्टी करे वफ़ाक़ खां मुतालबो थी करे या आसिफ़ ज़रदारी खां? ॾिसो, इहो हिकिड़ो कूड़ आहे जेके तव्हां बार बार रिपीट करे 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 हाणे उनखे सच करण जी कोशिशि था करियो। जॾहिं ज़रदारी साहिबु पाण डिनाए कयो त न कोन्हे मिनट्स बि आहे, हिकिड़ी कुल मीटिंग थी आहे ज़रदारी साहिबु वटि कंहिं प्रेसिडेंट या गवर्नर वटि को एग्ज़ीक्यूटिव अथॉरिटी कान हूंदी आहे। अथॉरिटी आहे त प्राइम मिनिस्टर आहे, अथॉरिटी आहे त चीफ मिनिस्टर आहे। ऐं पोइ फोरम्स आहिनि, चाहे उहो काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट हुजे या ॿियो को जेको कॉन्स्टिट्यूशनल फोरम हुजे। कंहिंसां रस्ते हलंदे ऐं चवां भाऊ आऊं हीअ चोरी करण पियो वञा ऐं हीअ चए हा भले कर, पोइ तूं चवंदा न ज़रदारी साहिबु कोन का बि अहिड़ी जेका आहे न इजाज़त ॾिनी आहे, न उन्हनि वटि अथॉरिटी आहे, न उन्हनि वटि कानूनी को आहे इहो त कंहिं बि शइ खे ओके करे सघनि। इहे सभु उनजो हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे, आइन में लिखियलु आहे, हर शइ लिखियलु आहे। पोइ उन खां पोइ बि हाणे हिननि खे हथ में डुगडुगी इहा मिली वई आहे त मस का ॻाल्हि अहिड़ी आहे जंहिंमें सिंधी माण्हुनि खे असीं मुंझायूं। हाणे सिंधी माण्हुनि खे मुंझाइणु चाहे उन में असांजी स्टैब्लिशमेंट आहे चाहे उन में असांजूं नेशनलिस्ट पार्टीज़ आहिनि, ॿई गॾु आहिनि इन में सिंधी क़ौम खे डिवाइड करण में। ऐं इहो ख़तरनाक आहे सिंध जे लाइ। इहे कैनाल त कोन ठहंदा इनशाला, पर आईंदा जे लाइ बि अहिड़ी क़िस्म जी जेॾी महिल हरकत थिए थी त सिंध खे डिवाइड करे पोइ दुनिया खे पेश करणु, उहो उन ॻाल्हि खे रेज़िस्ट कंदासीं। कॉर्पोरेट फार्मिंग जेको मनसूबो आहे ॾिसो, कॉर्पोरेट फार्मिंग या सिंध जी ज़मीन में आबादी थिए या उन में नई टेक्नोलॉजी लॻे, उन में पैसे जी सीड़प थिए ऐं हिते जा माण्हू बि उन मां फ़ाइदो वठी सघनि, उन ते त कंहिंखे बि एतिराज़ु कोन्हे। ॾिसो, जेको ॻाल्हि आहे उन खे सम्झण जी कोशिशि करियूं त असांखे एतिराज़ु आहे त असांजो पाणी डाइवर्ट करे नई, चाहे वो चोलिस्तान जी ज़मीन हुजे या जिते बि हुजे, हींअर जेके माण्हू पीछ कनि पिया पंहिंजी आबादी कनि पिया, उन ते उन्हनि जो गुज़र सफ़र सदियुनि खां वठी आहे। उन्हनि खां उहो रोज़गार खसणु जेको आहे उहो ज़ुल्म आहे ऐं उहो असीं कॾहिं कोन करणु ॾींदासीं। बाक़ी अचनि सीड़प कनि, नवां रिसोर्सिस पैदा कनि, सिंध खे बि फ़ाइदो थींदो, पंजाब खे बि फ़ाइदो थींदो, जंहिंखे बि कनि। पर असांखे इहो ख़बर आहे त माज़ी में जॾहिं बि इहा ॻाल्हि अहिड़े क़िस्म जी कई वई आहे त उहे वाइदा पूरा कोन थिया आहिनि। जेको काग़ज़नि में लिखी ॾींदा आहिनि उन ते कंहिंखे एतबार कोन्हे। एतबार असांखे तॾहिं आहे जॾहिं असांजो को लिंकेज ई कोन्हे। जे असांजो सिंधू दरिया जेको सिंध खे पाणी सप्लाई थो करे, उन जी डाइवर्जन जे ख़िलाफ़ु असीं आहियूं। बाक़ी जितां वञी आणी न ज़मीन मां कढनि, आसमान मां साईं खां दुआऊं कनि त अचे, बारिशूं थियनि या हिंदुस्तान खे सतलज में पाणी ॾिए, उन मां असांखे को बि एतिराज़ु कोन्हे। त पीपल्स पार्टी जो सेनेट जो चेयरमैन बि आहे ऐं सदर बि आहे, बलोचिस्तान जी हुकूमत बि हुनजी आहे ऐं सिंध जी हुकूमत बि हुनजी आहे। छा भला तव्हां सिंध हुकूमत खां इहो घुर कंदो त जेके कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले में सिंध जी ज़मीन अलाट कई वई आहे धारियुनि खे उहा कैंसिल करे मक़ामी हारियुनि पोरितनि खे ॾिए? ॿिनि ॻाल्हियुनि खे कंफ्यूज़ न करियो। हाणे हितां खां ॻाल्हि शुरू करे हेॾां था खणी वञो तव्हीं। बाबा, कॉर्पोरेट फार्मिंग छा आहे त मतिलबु सीड़प थिए न फार्मिंग में, उन ते छो असीं एतिराज़ु कंदासीं? उहो सिंध जी ज़मीन आहे, सिंध जे माण्हू जी पैदाइश जेका आहे सा वधंदी। असांखे त पाणी जो इशू आहे न, पाणी ते एतिराज़ु आहे त असांजो पाणी न खणो। बाक़ी पैसा अची लॻाइनि था या का शइ कनि था, असीं पाण वेलकम कंदासीं। तव्हांखे इहो एतिराज़ु आहे सिंधी तरक़ी न थिए त पोइ उहो तव्हां ॻाल्हि करियो। जे सिंधी तरक़ी चाहियो था त पोइ त असांखे सीड़प इंडस्ट्री में बि खपे थी, असांखे सीड़प एग्रीकल्चर में बि खपे थी, असांखे सीड़प हर शइ में खपे थी। सिंध तरक़ी कंदी त असीं सभु ख़ुशहाल थींदासीं न। सो इन ॻाल्हियुनि खे मिलाए हुन नालो हिकिड़ो शुरू कयो आहे ऐं उन बहाने सां हू पाणी पिया डाइवर्ट कनि। उहो पाणी कोन डाइवर्ट करणु ॾींदासीं।
कोन था खसीन आहे तव्हांखे जे मुबाहिसो करिणो आहे त हलो किथे वेही को सेमिनार था करियूं न हिते ज़मीनूं जेके आहिनि उन्हनि खे आबाद करिणो आहे उन में तव्हांखे छो एतिराज़ आहे मूंखे ॿुधायो तव्हां ॿुधायो न